lari oh lari, lari 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 lari oh lari. आमेडा अद्दा घिन में डिमो कल मैं ते देना जुलदी हाँ मैं ते दिनाल जुलदी हाँ मैं ते दिनाल जुलदी हाँ जल्दी वेस मटेंदी हाँ आमेडे अद्दा घिन में डिमो कल मैं ते देना जुलदी हाँ मैं ते दिनाल जुलदी हाँ हाँ अमर ओमा छाछो अबा हुआ है ना प्रोफेसर अलारनो उदासी हाँ छाछो मरियो छा बेखे चवा नामा मरी को हुन जो पुटरा लरी उन मुके हिते मुक भी आया ए पैसा भी फुरे हो सजा हाँ पैसा खसे वा तो खा बेखे चवा हां मां पैसा भी खसे हो 1000 अलग हुयो 150 रुपया अलग हुयो हाँ मैं ॾिसो हेॾी मुछुनि सां 2 लख 1150 रुपया खसे वियो आहे पीउ त केॾो भलो अथसि माण्हुनि खे पढ़ाईंदो आहे नसीहतूं ॾींदो आहे पुट वरी धाड़ेलो चोर थी आहे वञी शापर थी पटियांसि अमा कुटी जांसि बि मुके मोह में हिते ठोसो दस मुक ई अथसि न मां तो थी मलियासि मुंहं ते वञी हा दुनिया खे ख़बर पवेसि मुंहिंजे शिकिल ते पुट खां पैसा पुरे थो धक बि थो हणे मां हुक हणंदीमांसि मुंहं में वञी वञांसि थी हाणे वञे कुटेस किने हा सूर तो करे ऐं पेरा सूर न करे पियो ॾिसां साईं आहे छा वॾो यार हीअ त सफ़ा ई रत निकिरी आया ॼण त एॾो ठुसो आहे मूंखे ज़ोर सां तॾहिं त मां पैसा न मानो दिमाग़ मुंहिंजो फ्री हो त धकु लॻो मूंखे हीअं ॾिस न कीअं लॻल आहे अमा कुटी था हाणे ख़बर पई आहे त हा अमा चपरा कुटी था हाणे सूर थो करे दोस्तो ही आहे प्रोफेसर अलारनो उदासी जेको रोज़ या लेक्चर ते वेंदो आहे ऐं अॼु वापसी में हुन सोचियो त हिंदाणो वठिजे हिंदाणे वारे वटि जॾहिं आयो हुन खां किलो जी घुर कयईं हिंदाणे वारे चयो 120 रुपया किलो आहे हिते प्रोफेसर चिड़ी पए थो हू चए थो पूरी दुनिया 50 रुपए किलो ॾे पई ऐं तव्हां 120 रुपया इहा सही सिधी नाइंसाफ़ी आहे इन ते हिंदाणे वारो चिड़े थो ऐं प्रोफेसर खे धिको ॾिए थो हिकु माण्हू ॾिसी वठे थो ऐं लरी खे ॿुधाए थो पोइ छा थो थिए अचो ॾिसो पाणी न पुॼायूं भाई चक्कर दई अचे मोटी अचां था दे ठीक है मुझे पीसा हिंदाणे यार जेतुड़ो हिंदाणे वारो मुझे पीसा मिलियो आहे हिंदाणे वारे जहिड़ी जुरत उस्ताद मां चां थो हिंदाणे वारा न वेंदे हिंदाणे वारा न वेंदे तूं Lari lari oh lari, lari lari oh lari. मां तो बस वठो की वणे मुंहिंजा पीसा सही मां अचे मां थोरो परे थियो तुझी जुरत तुगड़े पढ़े लिखे माण्हू सां वरी तो जट कोरा तुझे ऐसे साल मुझे पीसा मिलियो आहे ख़बर पइजी वई तोखे न कंहिंसां की विड़बो आहे पढ़ियल लिखियल माण्हू सां हा न नरी दाणो बनी आरे 30 रुपए किलो मिठो दाणो 30 रुपए किलो अलिया ते रोजे तो गो 30 रुपए किलो शाह जो ही रिसालो कल्याण आडवाणी साहिड़ियो आहे ऐं मुंहिंजे छोरे खे हुजे पढ़ण जो शौक़ु त सॼो यादि करायांसि शाह जो रिसालो छोरनि खे अॼुकल्ह जे नौजवान खे पढ़ण जो शौक़ु आहे कोन अब कॾहिं खां चोर ऐं धाड़ेल थिया हो वतो था माण्हुनि खे फुरींदा ऐं धक हणंदा अहिड़ा मुतबर थिया छा अंधा थिया सभु मुड़ो नथा ॿिए खे चवां भाई वेह त सही तूं त हेखले वण हेठां गुज़री आई आहीं सफ़ा हू लाथियूं आई आहे हा छा लाथियूं आई आहे इहो तोखे हाणे जुगाए थो पियो पढ़ियल लिखियल माण्हू थी करे चवंदो पिया त हू लाथियूं आहे छा मां कपिड़ा लाथियूं आई आहे ॿिए खे चवां अलाह न करे बासी चपरा मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जूतो लाथियूं आई आहे सफ़ा हा ॿिए खे चवां तुंहिंजो पुटु इहो लरी घोड़े जा नाल वात ते हणी थो वठे फुरियो अथसि मुंहिंजे पुट खां 1100 रुपया फुरे वियो आहे खसे वियो अथसि ज़ोरी ऐं मुक बि हई अथसि मुंहं में मुंहिंजे पुट खे अहिड़ा मुतबर थी विया हो तव्हां तुंहिंजो पुटु वॾो धाड़ेल थियो आहे चोर थियो आहे ॿिए खे चवां पीउ पिने पुटु पाबोड़ी हाणे जो हाणे मूंखे पैसा पंहिंजा मोटाए ॾियो ऐं माफ़ी बि वठो मां खां हा न त घुराए पुलिस ॿिन्ही पीउ पुटनि खे ॿधाईंदसि मां अबे खे चवां तूं परेशान न थी जीअं मुंहिंजो पुटु पुॼे थो बूट हणी करे मां तुंहिंजे घर मोकिलियांसि थो तोखे पैसा बि ॾींदो ऐं तोखां हू बि वठंदो
हाँ हू छा वठंदो मां बाहि ॾियां सभु खे चवां मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे पैसा बि ॾींदुई ऐं माफ़ी बि वठंदुई फ़िलहालु मां तोखां माफ़ी थो वठां ठीकु आहे मूंखे माफ़ु कर हा मां हलां थी पुट खे मोकिलिजांइ पैसनि सां गॾु ऐं माफ़ी बि वठे मांखां हा न त मां हू न कंदीमांइ छा अची वियो वात में हा माफ़ु न कंदीमांइ हा अरे कहिड़ो पुटु मिलियो आहे मूंखे अरे माण्हू खां पैसा फरी थो वञे माण्हू छा चवंदा हिन जो पुटु फोरू आहे अरे असां प्रोफेसर असां ज़िंदगी सॼी कंहिंजी चीड़ बि न खई आहे अॼु असांजो पुटु माण्हू खां पैसा फरी थो वञे कहिड़ो ॻाल्हि थी वियो मूंसां अरे कहिड़ो गुनाह थी वियो मूंखे इन खां भलो त मूंखे धीउ हुजे आहे अरे इन लरी नाले सां मुंहिंजी धीउ हुजे आहे त भलो मुंहिंजी धीउ किथे आहे लरी लरी मुंहिंजी धीउ तूं किथे आहे बाबा मां अची वई आहियां बाबा हाणे मां तव्हांजी ख़िदमत कंदुमि बाबा जीअं मां तूं किथे आहे मुंहिंजी अम्मा बाबा तूं घबराए न मां तुंहिंजी ख़िदमत कंदुमि बाबा अम्मा अचु न अम्मा वे न बाबा हाणे मां वञा थी बाबा न अम्मा वे मुंहिंजी अम्मा वे मुंहिंजी अम्मा न बाबा मूंखे देरि थिए थी हाणे मां वञा थी मां पोइ ईंदमि ठीकु आहे न बाबा अलाए काॾे हले वियो हा ही पियो आहे पियो जवाबु नथा ॾियो सवाल जो जवाबु पंहिंजी साले औलाद खे ॾिबो आहे तो जहिड़नि लड़नि खे न पियो छा कयो आहे मां शर्म नथो अचे अञा चई थो पीउ छा कयो आहे अड़ो दबले चपरां जे पुट खां पैसा फुरिया आहियो पीउ माण्हू खां फुरिया थो रहियमि मां त मज़ाक में खसियामांसि मूंखे कूड़े ऐं जाहिल माण्हू खां नफ़रत आहे अॼु दबले खां पैसा फुरिया थी सुभाणे रोड ते बि धारा हणंदे ॿिए ॾींहुं माण्हू अॻवा कंदे ऐं पोइ पुलिस में एफ.आई.आरूं अख़बारुनि में टीवी में हा न पियो ईअं न चओ मां त मिड़ई दिलि पिछोरी पे कई ख़तमु कर इहे दिलि पिछोरियूं इल्म ऐं अदब सां शौक़ु न अथई त वञी को कारोबार कर हा मां ॿुधाए छॾियां थो इहे चिलवलियूं हरकतूं न कर न त मां पंहिंजे पाण ते फायर करे पाण खे मारे छॾींदुसि बसि पोइ जशन मल्हाइजांइ ख़ुशियूं कजांइ हा न पी न ईअं न चओ तोखां सवाइ मुंहिंजो केरु आहे मुंहिंजो माउ पीउ सभु तूं आहीं बाबा तोखे अहसासु हुजे हा त अहिड़ियूं हरकतूं न करी हा बसि पियो माफ़ु कयो आईंदा ईअं न थींदो पियो ऐं हाणे जो हाणे चपरां जे घर वञ पैसा बि ॾीस ऐं माफ़ी बि वठ उन खां वञी करे हा ऐं पोइ अलाह जे दर ते वञी सजदो कर अलाह खां माफ़ी वठ ॿुधाए अलाह खे त मां सुठो इंसानु थींदुसि ठीकु आहे पियो मां वञा थो ईअं ई कंदुसि पैसा अथई हलाए छॾे न पियो न साॻा ई पैसा मूं वटि आहिनि पैसा बि ॾींदुसि माफ़ी बि वठंदुसि ऐं ईअं कॾहिं न कंदुसि ठीकु आहे पियो ईअं ई थींदो ही रेडियो FM आहे अॼु सिंध में हिकु शहूर जो क़तल ज़िला कंदकोट कश्मीर सां तालुक़ु रखंदड़ प्रोफेसर अजमल सावंत जो क़तल हिकु इंसान जो क़तल न पर सिंध जे इल्म ऐं शहूर जो क़तल आहे सिंध सरापा एहतजाज बणियल आहे सिंध जे हर नंढे वॾे शहर में शहूर इल्म अदब सां तालुक़ु रखंदड़ माण्हू रोडनि रस्तनि ते निकिरी आया ऐं प्रेस क्लबनि ते पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो एहतजाज कंदड़नि जो मुतालबो आहे त सिंध में जेसीं ताईं जागीरदाराना निज़ाम रहंदो तेसीं ताईं सिंध में शहूर जो क़तल थींदो रहंदो एहतजाज कंदड़नि वधीक चयो त जागीरदाराना निज़ाम इहो चाहे ई नथो त सिंध में कारोकारी ऐं कबीलाई जहिड़ा ख़तमु थियनि कबीलाई जहिड़ा ख़तमु थियण सां सिंध में शहूर ईंदो ऐं तरक़ी थींदी जागीरदारी निज़ाम इहो चाहे ई नथो उहो चाहे थो त इहे माण्हू पाण में विढ़ियल हुजनि जीअं असांजा ग़ुलाम वधनि वधीक ख़बरूं हिन ब्रेक खां पोइ अलाह असांजे माण्हुनि खे कॾहिं सम्झ ईंदी पंहिंजो कमाइनि था पंहिंजो खाइनि था पोइ बि ग़ुलामी कंहिं ॿिए जी था कनि मां सिंध जे जागीरदारनि खे ही शाह जो रिसालो मेड़ थो कयां ख़ुदारा सिंध में कबीलाई जहिड़ा ख़तमु करायो अमुन करायो सिंध में जीअं असांजा माण्हू हिक ॿिए जा भाइर थी रहनि हॾॾोखी थी रहनि इल्मु पिराइनि तरक़ी कनि सिंध में अमुन अमान थिए तरक़ी थिए हिक ॿिए जा भाइर थियनि ॿेली कातिल न थियनि ख़ुदारा अमुन करायो ही सिंध मुंहिंजी अम्मा सूंहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां अमुन करायो ख़ुदारा अमुन करायो